बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों साथियों, उम्मीद सब ठीक हूंदा। काफ़ी सारनि दोस्तनि जो ख़्याल हुयो त मां इमरान ख़ान जी ऐं PTI जी जेका मौजूदा सियासत ऐं इस्टेब्लिशमेंट जो जेको रवैयो आहे उन बाबति पंहिंजी पार्टी जो नुक़्ते नज़र पेश कयां। मूंखे ॾाढो हैरानी थींदी आहे त जॾहिं मां सिंधी क़ौम परस्त पार्टियूं ऐं सिंध जा साञाइमंद पढ़ियल गढ़ियल माण्हू बाशऊर माण्हू जॾहिं उन्हनि जा नुक़्ते नज़र ॿुधंदो आहियां त मूंखे हैरानी थींदी आहे त असां सॼी सिंध में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, सॼी उमिरि जीअसनि कंदे सिंध कंदे पंहिंजी ज़िंदगी वक़फ़ कईसीं ऐं काफ़ी वक़्त में जवानी में तकलीफ़ूं सठियूंसीं। या हींअर जेको नओं ग्रुप पैदा थियो आहे, जेके कामोरा वग़ैरह नौकरियूं करे वांदा थिया आहिनि, फारिग थिया आहिनि, हाणे मज़े जी ज़िंदगीनि में गुज़ारनि था, मिड़ई पंहिंजो माज़ी जो ज़हन तां तकलीफ़ ऐं अज़ाब लाइण लाइ सिंध जो नालो कनि था ऐं सिंध जी प्रचार कनि था, या ॿाहिरिनि मुल्कनि में जेके सिंधी वेठा आहिनि उहे पंहिंजो पेश कनि था। त मूंखे हैरानी थींदी आहे त उनजा सोच जो दाइरो इंतई महदूद उहो ई दाइरो आहे जेको सोशल मीडिया जे ज़रिए असांखे पोस्टिंगुनि जे मथां पोस्टिंगूं, ट्विटर, व्हाट्सएप, टिकटॉक, इन जे ज़रिए जेका इंफॉर्मेशन असांखे पहुचाई वई आहे त असांजे ज़हननि खे इन्फ्लुएंस करे वई आहे। PTI जी जेका जदीद क़िस्म जी प्रोपेंडा आहे उहा असांजे ज़हननि ऐं सोचुनि खे इन्फ्लुएंस करे वई आहे। ऐं उन खां पोइ गुज़िरियल 20 सालनि में जेको पाकिस्तान जे मीडिया ते जियो खां वठी समूरी जेका उर्दू मीडिया या इवन सिंधी मीडिया पोर्ट्रे कंदी रही आहे, सियासत जी शिकिल ठाहींदी रही आहे, त असांजे ज़हननि में उन जे बाबति उहे तस्वर आहिनि जंहिंजे करे असांजी राय अॼी आहे त हिन वक़्तु जेका बि इमरान ख़ान जी तहरीक आहे PTI जी, उहा हक़ीक़ी इनकलाबी तहरीक आहे। उहा पाकिस्तान में को निजात जो सबबु बणजंदी ऐं हिन एस्टेब्लिशमेंट जा जान छॾाईंदी। इन करे जेको माण्हू इमरान ख़ान जो हामी न आहे उहो सम्झो त एस्टेब्लिशमेंट जो वंगारी आहे। ऐं जेकॾहिं इमरान ख़ान जी हिमायत आहे त पोइ तव्हां इनकलाबी बि आहियो, तव्हां सभु कुझु आहियो, तव्हां इंसाफ़ पसंदि आहियो, वग़ैरह वग़ैरह। दोस्तो साथियो, सवाल इहो आहे त ही जेका बि हिन वक़्तु इस्लामाबाद जे ऐवाननि जे अंदरि लड़ाई आहे PTI जी ऐं पुराणी इस्टेब्लिशमेंट जी, इहा लड़ाई कंहिंजी बि ज़ाती मर्ज़ी सां न पई थिए। हिन मुल्क ठहण खां वठी गुज़िरियल 75 सालनि खां वठी जॾहिं ही मुल्क ठहियो आहे, उन ॾींहं खां वठी ही मुल्क जेको आहे आलमी एजेंडा ते, आलमी इस्टेब्लिशमेंट जेका बि हुई उन ज़माने में बरतानिया हुई, उन खां पोइ अमेरिका सेकेंड वर्ल्ड वार खां पोइ उन जॻह ते वेठो आहे, त ही पाकिस्तान जेको आहे उन ज़माने खां वठी आलमी एजेंडा खणी हिन मुल्क खे हलायो अथनि, जंहिंमें पोइ ही बंगालियुनि जो क़त्लेआम बि हो। पाकिस्तान बंगालियुनि खे धार करे ऐं मौजूदा पाकिस्तान खे बचाइण, इहो बि को यानी बंगालियुनि जी मर्ज़ी कान हुई, इहा जेका आहे आलमी इस्टेब्लिशमेंट जी मर्ज़ी हुई त ही बंगाली एतिरा सारा सभु प्रो माऊ आहिनि, प्रो रशिया आहिनि, कम्युनिस्ट आहिनि, लेफ्टिस्ट आहिनि, जमहूरियत पसंदि आहिनि, ऐं घणी आबादी उनजी 56% आबादी उन्हनि जी आहे मुल्क जी। जेका बि उन्हनि जी आलमी एजेंडा हुई त कम्युनिज़म खे ऐं सोवियत यूनियन खे हिननि इलाइक़नि में ऐं वधण खां रोकजे या दुनिया में उनजो असर रसूख़ घटि कजे, त इन जे करे उन्हनि तय कयो त हाणे बंगाल जो हिसो ख़ितो उन्हनि जे कम जो न आहे, इन जे करे उनखे धार करिणो आहे। पोइ बंगालियुनि खे जेका सज़ा ॾिनी वई, जंहिं तज़ील मां उनखे गुज़ारे वियो, उहो सिर्फ़ु इन जे करे त पसमांदा पाकिस्तान जेको वेस्ट पाकिस्तान हो, हाणे मौजूदा पाकिस्तान जेको आहे, उन्हनि जे माण्हुनि खे क़ौमुनि खे सबक़ु ॾियणो त ख़बरदार लाइनअप थियो, असांजी आशीर्वाद हेठि हलो, जे न त जीअं बंगाल में थियो तीअं तव्हां सां थींदो। ऐं पोइ मुसलसिल वारे सां जेको बि सिंधी बलोच पश्तून क़ौमुनि सां थियो आहे उहो थींदो रहे पियो। त हाणे जेको आहे इमरान ख़ान जी जेका आहे, इमरान ख़ान ख़ुदि उन आलमी सियासत जो हिकिड़ो तमामु सरगर्म ऐं मुतरिक किरदारु आहे।
त इन जे करे हाणे आलमी एजेंडा ते या टेबल ते शायदि इहो हुजे त भई जेका पुराणी इस्टेब्लिशमेंट पाकिस्तान जी आहे उहा पंहिंजा माल पाणी खाई चुकी, पंहिंजो किरदारु अदा करे चुकी। हाणे हुनखे नई तरतीब में बीहारणो आहे। नई तरतीब में इलाही एजेंडा आहे जंहिं ते मां काफ़ी ॻाल्हायो आहे। हिन मौज़ू ते हिन दफ़े नथो ॻाल्हायां छो जो हीउ मुंहिंजो डिघो थी वेंदो विलॉग। त हाणे इहा जेका लड़ाई आहे हिन जी, इहा इस्टेब्लिशमेंट जी अंदरूनी लड़ाई आहे। ऐं तव्हां इमरान ख़ान जा साथी ॾिसंदव, अयूबी आमिरियत जा ख़ानदान, ययाजी आमिरियत जा ख़ानदान, ज़िया जी आमिरियत ज़िया जा ख़ानदान ऐं जनरल मुशरफ जा पैरोकार ऐं हिमायती, उहे समूरा। ऐं पोइ उन्हनि आमिरियतुनि जे दौर में जेके ब्यूरोक्रेट हुआ उन्हनि जा नौजवान पढ़ियल गढ़ियल ॿार ऐं उन जा ख़ानदान, ऐं पोइ उन्हनि जे दौर में जेके सरमाएदार हुआ जिन रिआयतूं वरितियूं, कारखाना खोलिया, इंडस्ट्रियूं खोलियूं, बैंकुनि जा कर्ज़ माफ़ कराया, उन्हनि जा ॿार, उन्हनि जा ख़ानदान, उन्हनि जूं फैमिलियूं, उहे सभु जेको आहे उहे इमरान ख़ान जे पासे बीठा आहिनि त हू मौजूदा इस्टेब्लिशमेंट खे हटाए ऐं इन जेका मौजूदा फ़ौजी सेटअप आहे, अदालती सेटअप आहे, उन में ख़ुदि उन्हनि पुराणी इस्टेब्लिशमेंट जेका अयूबी आमिरियत खां वठी हली आहे उन्हनि जा नुमाइंदा माण्हू मौजूदु आहिनि, उहे ख़ुदि पंहिंजे हिन मौजूदा इस्टेब्लिशमेंट खे अंदरूनी खाना टफ टाइम ॾेई वेठा आहिनि। त ही का एॾी वॾी पाकिस्तान जे अंदरि मस्बत तब्दीली जी तहरीक कोन्हे। इमरान ख़ान जो 4 साल तव्हां दौरे इक़्तिदार ॾिठो, उन खां पोइ उन जा रवैया ॾिठा अथव, उन जो तव्हां तरीक़ेकार ॾिठो आहे त हू रियासत मदीना ठाहिण जो पैरोकार आहे। ऐं उन खां पोइ कॾहिं हुन वटि चाइना मॉडल आहे, कॾहिं नॉर्थ कोरिया मॉडल आहे, ऐं हू हर सूरत में शख़्सी आमिरियत मड़े पाकिस्तान जे आइन खां बालातर थी मथां थी हिन मुल्क में सदारती निज़ाम आणणु चाहे थो। ऐं सदारती निज़ाम बि उन तिर्ज़ जो जंहिंमें फ़र्द वाहिद जेको कुली इख़्तियारनि जो मालिक हुजे, जंहिंखे चाहे फांसी चाढ़े, जंहिंखे चाहे डाए बाए पट करे। पोइ जॾहिं अहिड़ो रियासत मदीना जो निज़ाम ईंदो त पोइ असीं सिंधी बलोच पश्तून पंहिंजो क़ौमी वजूद किथे ॻोल्हींदासीं। हीउ पाकिस्तान त क़ौमी मुल्क घण क़ौमी फेडरेशन आहे, मुल्क आहे। सिंधी बलोच पश्तून मौजूदा आहिनि, मौजूदा पार्लियामेंट, मौजूदा जेको बि नज़म निस्क आहे, पोइ भले जबर जे बुनियाद ते हलंदो हुजे पर उन में असांजो वजूद ऐं मौजूदगी त आहे। पर जेकॾहिं पाकिस्तानी क़ौमियत जो तसवर ऐं मुस्लमान क़ौमियत जो तसवर इहो ताक़तवर थी वियो, हिकु मुल्क, हिकु क़ौम, हिकु ज़बान, इहो तसवर मज़बूत थी वियो, पोइ त असांजे घर जा टपड़ बि हलिया वेंदा। ऐं इन में पोइ असां पंहिंजो वजूद किथे ॻोल्हींदासीं, असां कीअं ज़िंदा रही सघंदासीं। ऐं पोइ उन्हनि हज़ारा बेगुनाह इंसाननि जो ही जेको वतन आहिनि असांजा महकूम क़ौमुनि जा, इहे इज्तमाही क़ब्रुनि में मुंतक़िल थी वेंदा। जिन ग़ुलामी क़बूल कई पोइ उहे उन तर्ज़ ते हलंदा पिया। त इन करे कतई जेके तव्हां ख़ुशफ़हमी में, ख़ुशामद में वरितल माण्हू आहियो या पंहिंजे ग़लीज़ मफ़ादनि लाइ जिनखे इक़्तिदार जो मज़ो पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नवाज़ ऐं ॿियनि आमिरियतुनि में न मिलियो आहे, हाणे चवनि था त हीउ नओं इनकलाब अचे पियो, मथां असीं हिननि जे कढ लॻी पऊं ऐं पोइ असांखे बि को इक़्तिदार जे ऐवान में पहुची को फिरणी गिरणी कुर्सियुनि ते वेहण जो मज़ो मिले ऐं मुल्क लुटण जो मज़ो मिले। उहे भले हिननि ख़ुशफ़हमियुनि खे पाले हू पंहिंजा फ़ैसिला कनि, पर मां वाज़े चवणु चाहियां थो त हीउ ख़ुदि जेको आहे हिन सॼे सिस्टम खे डाहे, ऐं इहो डाहिण एॾो आसान कोन हूंदो। डथो बि, जॾहिं डथो त हीउ मुल्क बदतरीन खाना जंगी में वेड़जी वेंदो ऐं सिंध उन जो बदतरीन शिकार हूंदी, जिते लसानी टोला, जिते तालबनाइज़ेशन, जिते बरतरी नस्ली लसानी बरतरी करण वारा जेके ग्रुप वेठा आहिनि, उन सूरत हाल में ही सिंध जेको आहे उहा मक़तलगाह बणजंदी। इन करे मुंहिंजा भाइरो दोस्तो, असांखे कंहिं ख़ुशफ़हमी में ही मौजूदा पुराणी इस्टेब्लिशमेंट आहे, घटि में घटि असां अदालत में दरख़्वास्त खणी ॿियूं था, आइन जी ॻाल्हि कयूं था, पार्लियामेंट जी ॻाल्हि कयूं था, क़ौमुनि जी बराबरी जी ॻाल्हि कयूं था, NFC जी कयूं था, सभु कुझु असां कयूं था, नारेबाज़ी कयूं था। पर जेकॾहिं निज़ामी रियासत मदीना अची वियो त पोइ पाण छा कंदासीं? इन करे मुंहिंजा भाइरो दोस्तो, असां न हिन इस्टेब्लिशमेंट जे पासे आहियूं, मौजूदा इस्टेब्लिशमेंट मुदे ख़ारज, कातिल, खूनी, जिन 75 साल हिन मुल्क खे बर्बादु कयो आहे, क़ौमुनि जे अॻुवाणनि खे क़तल कयो आहे, तज़लील कई आहे, सभु कयो आहे, हिन मुल्क खे लुटियो आहे, माण्हुनि खे
बुख अफ़ला जे हवाले कयो आहे, न असां हिन जे पासे बीहणु चाहियूं था, न ई उन जा गुमाश्तान जेके बि आहिनि, पीपल्स पार्टी हुजे, मुस्लिम लीगूं हुजनि या ॿिया कूड़ा सचा रोशन ख़्याल हुजनि, मज़हबी जमायतूं या लेफ्टिस्ट पार्टियूं, असीं उनजे हक़ में नथा बीहणु चाहियूं। न ई असां हिन मौजूदा जेको ही इनकलाब जे नाले में वेड़ विड़ी पई वञे अंदरूने खाना, हुननि जी पंहिंजी बका जी जंग, असां न उनजो हिसो आहियूं, न असां उनजी हिमायत करणु चाहियूं था। असां चाहियूं था असांजो वतन बहैसियत हिन महकूम क़ौम जे फ़र्द जे, असां पाकिस्तान में सिंधी, बलोच, पश्तून ऐं पंजाबी क़ौम, जेकॾहिं पंजाबी क़ौम पंहिंजी हिन जार फाशिस्ट जेका आहे एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ बीहे थी, त असां उनजी इख़लाक़ी हिमायत जारी रखंदासीं। पर असां कतई जेके 3 महकूम क़ौमूं आहियूं, असीं पंहिंजे वतन जी बका, मुआशी मालिकी, मुआशी हक़नि जी मालिकी ऐं मुकमल इंतज़ामी ख़ुदि मुख़्तियारी, उन जी जदोजहद तां कॾहिं बि हथु खणण लाइ तयारु न आहियूं। ऐं इहा जदोजहद, इहो जेको हक़ु आहे, उहो इमरान ख़ान जी सियासत जी एजेंडा में किथे बि शामिल कोन्हे। तो पाकिस्तान खे घण क़ौमी मुल्क सम्झंदा, पाकिस्तान में जमहूरियत जी बहाली में हिननि जेके बि स्टेक होल्डर क़ौमूं आहिनि, उन्हनि खे बराबरीअ बुनियाद ते हिसेदारी ॾींदा, उन्हनि खे दाख़िली ख़ुदि मुख़्तियारी हूंदी, उनजे मुआशी हक़नि जी मालिकी हूंदी। इन क़िस्म जी का एजेंडा कोन्हे, बल्कि हिन मौजूदा एस्टेब्लिशमेंट खां बदतरीन मज़बूत मरकज़ियत मड़ी वेंदी, जंहिंसां असांजो वजूद जेको आहे उहो ख़तरे में अची वेंदो। ऐं पोइ वरी साल सदियूं हिन 75 सालनि जे रहज़न ऐं फाशिस्ट मुआशरे जे सां मुक़ाबिलो करण लाइ अलाए केतिरा हज़ार इंसाननि खे पंहिंजियूं जानियूं क़ुर्बान करणियूं पयूं आहिनि। लखे नौजवान पंहिंजूं पढ़ाइयुनि जी क़ुर्बानी ॾिनी, कोड़ा खाधा, अज़ाब भोॻिया, जेल भोॻिया, ऐं उन खां पोइ अॼु इन सूरत हाल में असांजी तहरीक पइती आहे, असांजो वतन मौजूदु आहे ऐं समूनी रहज़नुनि जो मुक़ाबिलो हले थो। पर जेकॾहिं ही नई एजेंडा सां वरी नवां तवाना थी असां ते वेठा, असांजो वजूद क़ौमी वजूद मिसाइजी वेंदो, त पोइ अलाह जे वरी केतिरनि सालनि ताईं, केतिरा ॾहाका असांखे इंतज़ारु करिणो पवंदो त असां अॼु जी सूरत हाल में मोटूं। सो इन करे ख़ुशफ़हमी में रहंदड़ मुंहिंजा भाइरो, नौजवान सियासी कारकुनो, ख़ुशफ़हमी में न हुजो, पाण खे मुब्तला न कयो, दिलि फ़रेब नारनि जे पोयां पंहिंजे नसुलनि खे, पंहिंजे फ्यूचर खे तबाह न कयो। पंहिंजो जियापो बका सिंध सां आहे, सिंध पंहिंजो मादरे वतन आहे, मादरे वतन आहे मां आहे। ऐं काल्ह पाण माउ जो ॾींहुं मल्हायो, हिकिड़ी जनमु ॾियण वारी, हिकिड़ी असांखे क़बर ताईं पनाह ॾियण वारी। त इन करे मादरे वतन सिंध जी ख़ुशहाली, आजपो, ख़ुदि मुख़्तियारी, बावकार ख़ुदि मुख़्तियारी, इंतज़ामी ख़ुदि मुख़्तियारी, जंहिंमें असां पंहिंजे वतन जे बाबति फ़ैसिला करे सघूं, पंहिंजी ॿोली, पंहिंजी सकावत जे बाबति फ़ैसिला करे सघूं, असांजा समूरे मुआशी वसीलनि जो मालिकी ऐं इख़्तियार असां ते हुजे। पोइ भले पाकिस्तान फेडरेशन आहे, उन में असीं स्टेक होल्डर थी वेठा आहियूं, को अरबा ख़ता कोन्हे, को शर्म जी ॻाल्हि कोन्हे। पर बहैसियत क़ौम असांजे वजूद खे तस्लीम कनि, असांजी हैसियतुनि खे तस्लीम कनि ऐं असांखां पाण सां बराबरी जे बुनियाद ते असां सां गॾिजी हलनि ऐं असांखे हलाइनि। त अहिड़े पाकिस्तान में रहण में को तानू कोन्हे, को ऐब कोन्हे। ऐं इन जे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां न हिन एस्टेब्लिशमेंट खे कुल्हा ॾियण लाइ तयारु आहियूं, न मौजूदा इहे जेके नारेबाज़ इनकलाबी आहिनि उन्हनि सां गॾिजी वेही हंबोशियूं हणी ऐं नई ख़ुशफ़हमियुनि में मुब्तला थी पंहिंजे नसुलनि खे गुमराही ॾे धिको कंदासीं। इन करे असांजो जीअण मरण पंहिंजे वतन सां आहे, उन जी बका जी क़ौमी तहरीक सां आहे। इन करे असांखे हर सियासी फ़ैसिलो करण खां अॻु में इहो सोचणो पवंदो त सिंध जी ख़ुशहाली कंहिं में आहे, सिंध जी बका कंहिं में आहे, सिंधी माण्हुनि जी जेका इज़त नफ़्स मजरू कई वई आहे, पेनूं ठाहियो वियो आहे, चोर ठाहियो वियो आहे, दाड़ेल ठाहियो वियो आहे, ज़िलतुनि जे पाताल में जेको धिकियो वियो आहे, इख़लाक़ी समूरा मापा असांजी ज़िंदगी मां ख़तमु थी विया आहिनि, मिसारजी विया आहिनि। ख़ुशामद, चापलूसी, दलाली ऐं चोरी, दलालियूं करे, ख़ुशामदियूं करे करोड़पति अरबपति थियण जूं इहे तमन्नाऊं, इहे समूरियूं जेके ग़िलाज़तूं ऐं ज़िलतूं आहिनि, उन्हनि ज़िलतुनि जे ख़ात्मे लाइ क़ौम खे बावकार इज़त नफ़्स में जी जदोजहद में मुंतक़िल करण लाइ असांखे सिंध जे नारे सां गॾु बीहणो पवंदो ऐं सिंधी थी बीहणो पवंदो। ऐं सिंध जी क़ौमी बका जी जेका एजेंडा आहे
उहा सिर्फ़ु सिंध परस्ती वारी, सिंधी क़ौम परस्ती वारी ऐं सिंध सां जुड़ी